अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअल सय्यिदना अब्दल क़ादिरी अल्लज़ी जअल सय्यिदना अब्दल क़ादिर सय्यिदल औलिया वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना व हबीबिही सय्यिदिना मुहम्मदिन सय्यिदिल मुरसलीन वल अंबिया वअला आलिहिल अत्किया व अस्हाबिहिल अस्फिया अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन्नल फ़द्ल बियदिल्लाहि युअतीहि मन यशाअ वल्लाहु वासिउन अलीम यख्तस्सु बिरहमतिही मन यशाअ वल्लाहु ज़ुल फ़द्लिल अज़ीम सदक़ इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ सजी जमात यारी शरीफ में वेठायो अकीदत अदब सां मदीने जो तस्वुर करे पढ़ो सबई पढ़ायो त असीं ॿुधूं सल्लल्लाहु अलैका या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इज्जत एहतराम जी काबिल सादाते किराम उलमाए किराम हुफ़ाज़े इज़ाम ऐं प्यारा मुसलमान भाइरो अजीज दोस्तो अल्लाह साईं मूती तवां ते एहसान कयो जो
असाई अवां खे अज यारी शरीफ जी महफ़िल में शिरकत नसीब थी ऐं यकीनन इहो अचण वेहण उन्हनि मालिकनि जी मर्ज़ी खां सवा मुमकिन कोन्हे। अल्लाह ताला ख़िज़री हयाती ॾे असांजे सिंध जी बल्कि पाकिस्तान जी सूंह ख़िताबत ऐं इश्क़ रसूल में मञियल शख्सियत पीर तरीक़त आशिक़ रसूल औलाद गौसे आज़म हज़रत क़िबला पीर साईं सैयद गुल अहमद शाह जीलानी बादशाह गुले अहमद फारसी जे लिहाज सां यो मुरक्कब इज़ाफ़ी आहे। इन जी माना है अहमद जो गुल। मुसम्मा जे मथां इस्म जो असर हूंदो अथव, नाले जो असर बानी ते ज़रूर पवंदो। अल्लाह साईं साईं में गुल वारियूं वस्तूं रखियूं, जिया गुल के सुंघबो आ त दिल के राहत ईंदी आ। ईअं बिना के मुबालगे जे अल्लाह किज़्ब बयानी खां बचाए जॾहिं इन सुहिणे सैयद जूं तकरीरूं ऐं मिठा मिठा बोल ॿुधंदा आहियूं त असांजी दिल बि टिड़ी पवंदी आ। अल्लाह कूड़ खां बचाए। सच इहो आहे साईं जॾहिं मिठड़ी आवाज़ में तकरीर जे दौरान भलियूं भलियूं नातूं पढ़ंदा आहिनि त दिल मचलजंदी आहे त साईं पढ़ंदा रहनि ऐं साईं जी मिठी ज़ुबान सां उहे अल्फाज़ जेके मोतन जे मिसल निकिरनि पिया असीं ॿुधंदा रहूं। इहो सभु गौसे आज़म जी निगाह ऐं फैज़ आहे जन्नतुल बकी वारे वली कामिल जी विलायत मुसल्लमा। मुसल्लम माना मञला। असीं जिद्दे में आसीं, हिकिड़ो शख्स पोड़ो हो वीचारो कुराड़ो, उन चयोसीं मां जिद्दे जो आहियां पर विस मदीने। मुंहिंजी दिलि चयो त मदीने वञा, सरकार ते सलातो सलाम पढ़ियुमि ऐं अर्ज़ कयुमि साईं अॼु मुंहिंजी दिलि थी चए त मदीने में मूंखे कंहिं वलीअ जी ज़ियारत थिए त मां उन जी ज़ियारत कयां। ज़ियारत कयां, हथ चुमा, पेरे पवां, चे मां ये सलाम पढ़ी बाहर निकतुसि। थोड़ी देर गुज़री, ॾिठुम गाड़ी में, वॾी गाड़ी में ॾिठुम सफेद रीश, अच्छी दाढ़ी, अच्छी चादर, अच्छा कपड़ा, परे खां चोड़ी जे चंड वांगुर पियो चमके। मां जो यार अॼु महिरबानी मूं ते थी वई आहे, तकड़ो लथुसि। मां जो वञी मिलां भला वलीअ जी ज़ियारत कयां, ॾिसां त वली आहे किथां जो, वेझो जो वञा निहारियां त जन्नतुल बकी वारो हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी। हथ मथा कर तो फे दस्तगीर। वाह 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 सुभान या संदुल तवाज़ु इनकिसारी मदीने जे साईं खे वणी वई। अॼु ताईं संदुल ज़िक्र ख़ैर हर सूबे जे अंदर इलाइक़नि में जारी ऐं सारी आहे। तकरीरूं त ॾाढियूं ॿुधियूं अथव ऐं हाणे पावर में रूहानियत में जीअं मदीने जी मीर दुनिया खे अंगुश्त बदंदान कयो, ईअं तुंहिंजे मुंहिंजे मुर्शिद बगदाद वारे बे राजन खे रंग लाए कमाल ॾेखारिया। सिंध हिंद अरब अजम पढ़ो कोंदा बुढ़ा पिया हो, अगे महले वारा कुछ इशारा हो पोया छूंदा एम त कयो जाओ। सिंध हिंद अरब अजम गौस जो था मनिन कदम साई मां बे उन्हीअ जो गुलाम। हाथ मथे करते फे दस्तगीर।
यारी शरीफ होता मंजूरी दी याद बहुत कम थी दो है हाँ साईं सैयद गुल अहमद शाह बादशाह मदीने मां फरमायो त यारी मुजी रे हलामा कंदुस इंदुस त यारी थींदी सोने सैयद अमीर हमजा शाह जीलानी संदन बचड़े फोन कई त साईं बाबा जो हुक्म मदीने मां तवा के अचणो आ पो हाने तई हिम्मत कोंदा कयो चओ सिंध हिंद अरब अजम गौस जो सामन कदम साई मां बे उन्हीं जो गुलाम चौ मां बे उन्हीं जो गुलाम मां बे उन्हीं जो गुलाम जीलानी खाजे को आ फिरो एक न दफो कई दफा सोवा करियो बेशक बेशक मुफ्ती साहब सुभान अल्लाह अला लक्षों तो कोन हणंदुन न अला दीन खसींदुन अकीदो खसींदुन ईमान खसींदुन दस्तगीर जे मुखालफन खां मां तरह चयो जीलानी खाजे को आ फिरो एक न दफो कई दफा सोवा करियो उनखे घुर्जे छॾे बहम हितड़े अचे थींदुस रहम लाउड वारा कुछ तू रहम कर हितड़े अचे थींदुस रहम साई मां बे उन्हीं जो हथखड़ी जो मां बे उन्हीं जो गुलाम मां बे उन्हीं जो गुलाम सुभान अल्लाह मुरीदन ते करम वा वडो बेशक नथो ॾिसे सघो वा जडो सो न चवा खुलम खुलम हिकिड़ो आहे गौसे साईं हिकिड़ो आहे गौसे आज़म हिकिड़ो आहे गौसे आज़म साईं मां बे उन्हीं जो गुलाम वरी अता थियन लफ़्ज़ सुभान अल्लाह थधाण अची वई इश्क जी हथ मथे खड़ी जो भेट दस्तगीर बुधो गौसे आज़म हिक्का चओ गौसे आज़म हिक्का ताजे खैरपुर जो एसएसपी साहब हुजे ऐं ड्रिप मेयर शाह में हिकिड़ो माण्हू चए दा मां एसएसपी आ त पादर खाईंदो न वर्दी भी पाए फूल भी हणे रड़ियूं भी करे छाड़का छाड़का वठी घुमे बे पर कानूनी डोही थींदो ये रूहानियत जे अंदर गौसे आज़म अब्दुल कादिर जीलानी आ जेकर केर पान के गौसे आज़म चवे समझे लिखराए ओ रूहानी डोही आ मंजिल न मिलंदस मकाम न मिलंदुस बहजतुल असरार अरबी जुबान में हजरत गौसे आज़म जे शान ते किताब उनमें अंदर लिखी अन्या दस्तगीर बादशाह पीर जी जवानिया दाढ़ी मुबारक कारिया जामिया निजामिया में पान पढ़ंदा उन टेम ते बगदाद जी शहर में हिकड़ो बुजुर्ग रहंदो उन बुजुर्ग जो नालो मोहम्मद काकीस उन मोहम्मद काकीस के सैयदुल मशाइख वल औलिया जो लक़ब मिलला एतरो तो जो मकाम हो जो 17 मुल्कन जा बादशाह है उन मोहम्मद काकीस जा मुरीद हा उन जे झंडे जे हेठा हलंदा हा यो तो दुनिया में मकाम पर एकड़े बुजुर्ग के ख्वाब में मदीने जे साईं ज़ियारत कराई पुछईस ओ मुझा महबूब इन तुझे उम्मती मोहम्मद काकीस जो छा मकाम पान फरमायूं जरे क़यामत जो ॾियारो थींदो महशर जो मैदान हूंदो आदम का वठी ईसा ताईं सब नबी वली गौस
कुतुब अब्दाल कलंदर पीर दुर्वेश उन्हनि जा उम्मती नबियन जा हुंदा पर इहो मोहम्मद का कीस एडे मकाम वारो वा जो जॾहिं मशर जे मैदान में ईंदो तमाम मदीने जो मीर इनखे बिहारे फख्र कंदुसि। वाह 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 हथ मथे कर जो भेद सगीरा वाह सही वाह सुभान अल्लाह। एडो इन जो मकाम जो मुझे मिल गई है दो आलम की शाही। सैयद गुल अहमद शाह सैयद सुना तो हुई बादशाह अल्लाह इन्हनि खे नवाज़ियो आहे। तव्हां बि चओ हिननि जे दामन में हथ अथव त चओ मुझे मिल गई है दो आलम की शाही गुलामों में मेरा भी नाम आ रहा है। दुनिया वारा टोकू कंदा दादा मोलनि खे पीरनि खे छा मिलियो। असा जो ॿुधो मज़ा तब है सरकार मशर में कह दे अरे वो देखो हमारा क़यामत में साईं चवनि इहो ॾिसो सैयद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी इहो अथव जो बचड़ो सखी सरदार अली शाह इहो अथव सैयद अब्दुल कादिर शाह इहो अथव सैयद गुल अहमद शाह इहो अथव मीरा शाह बादशाह इहो अथव सैयद इस्माइल शाह इहो अथव सिराज अहमद शाह सुहेल अहमद शाह अरे आम रस्मी रिवाजी सैयदन मथे ते पटका दाढ़ियूं सुन्नत खे मुरीदन जे अंदर भी फैलाइण वारा पोइ चवंदा मज़ा तब है सरकार मशर में कह दे वो देखो हमारा। भैया था मत कर दो भेद सगीरा वाह वाह ये कुछ से तू मत करा वो देखो हमारा गुलाम आ रहा है वो देखो हमारा गुलाम आ रहा है वो देखो हमारा गुलाम आ रहा। हारे तहां के सलात मुंह फकीर जी केड़ी अरे हबीब खुदा की गुलामी में क्या है जरा तुम गुलामी में आकर तो दे। वाह वाह हथ मत कर दो भेद सगीरा वाह सही वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बुजुर्ग जो नबी से के सही न जो मकाम पाण फरमायूं क्या मज्जे ॾियारे सभिनी उम्मतन जे अंदर इहो इन दर्जे जो बुजुर्ग हाणे तहां इन जी मुरीदी बि ॿुधियव 17 मुल्कनि जा बादशाह उन जा मुरीद मदीने जो मीर उन लाइ पियो चवे क़यामत में इन ते मां फख्र कंदुसि। उन बुजुर्ग हिकिड़े दफ़े पंहिंजे मस्जिद में तकरीर पे कई तकरीर कंदे कंदे ओचितो मुंहिंजो ऐं तुंहिंजो मुर्शिद बगदाद वारो उन बुजुर्ग जे मजलिस में कदम खणी आयो। हथ मत कर दो भेद सगीरा ॾाढा रड़ कर दो भेद सगीरा वाह सही वाह सुभान अल्लाह। तकरीर पे कई कंदे कंदे ची मुरीदो जी सही इन नौजवान के मुझे तकरीर मां ॿाहिरि वठी वञो ॿुधजो मुरीदो छा बादशाह पीर खे चयो साईं तव्हां थोरो ॿाहिरि साईं विया वरी मोटी आया वरी ची इन नौजवान के मुझे तकरीर मां ॿाहिरि वठी वञो वठी विया वरी पान मोटी आया टियों चक्कर चई इन नौजवान के ॿाहिरि वठी वञो पान विया वरी मोटी आया जॾहिं तकरीर ख़त्म कई ओहो बुजुर्ग पोढ़ो पंहिंजे मिंबर तां उथी बीठो
हथ मथे कर दो सुभान अल्लाह वाह वाह सही वाह उथी भी ऐ पंजी चादर लठ तस्बी पटको सब शयूं ॾेई ओ नौजवान हसनी हुसैनी सैयद तोखे ख़बर काने मूं तोखे हर हर छो पे चयो साईं मूंखे ख़बर पाण ॿुधायो ॿुधा छाजे करे इन जे करे या बगदाद जी ख़ल्क तोखे ॾिसे सुञाणे हर हर मथे उथ वरी वे इन दुनिया वारनि खे ॿुधायां थो त ॾिसण में ही नौजवान तव्हांखे मतां आम अचे पर उहो वक़्तु परे कोन्हे जॾहिं इहो बगदाद जे मिंबर जे मथां बीह चवंदो मुंहिंजो ही कदम हर वलीअ जे कंधम ते आहे हर वलीअ इन सुहिणे जे कदम जी ॻाल्हि ॿुधी कंध झुकाईंदा वाह 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 सही वाह सुभान अल्लाह मुरीदन ते करम वॾो नथो ॾिसे ओहो वाह जॾो न जवा खुलम खुलम अॼु नौकरी ॾे अॼु यारी में नौकरी ॾे अॼु बगदाद तसवुर कर चओ छो न चवा खुलम खुलम हिकिड़ो गौसे आज़म आई मां बि उन्हीअ जो कादरी उबैदुल्ला अर्ज़दार उन सां थींदो हिते हुते मददगार वराए वराए सुभान अल्लाह या निस्बत का नडड़ी लगानी हाँ वाह सही वाह फखुर कर के एरे गेरे जी निस्बत न सही आ कादरी उबैदुल्ला अर्ज़दार उन सां थींदो हिते हुते मददगार पोइ मां ॾिसंदुसि संदुल हरम साईं गुल अहमद साहब खे चओ हे सोना तयारी कर हाणे बाबे जे महरम में हाज़िरी ॾियनि चओ इंशाअल्लाह ताला ॾींदा सोनो जन्नतुल बक़ी वारो उतां ई दीदार पियो करे हे वरी मुरीदन खे वठी उते पहुचनि त बगदाद वारा अञा वधीक महिरबानी फरमाईंदा ॾिसंदुल मां संदसि हरम मूला हे बाग़े इरम साई मां बि उन्हीअ जो गुलाम वाह 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 सही वाह सुभान अल्लाह वाह 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 सही वाह शाह अब्दुल लतीफ भिटाई मुरीदा सॼो सुर धनासरी लिखई दस्तगीर जे शान में पर हाणे उनखे वरी हुकूमत वारा कैंची पिया हणनि ॿुधो ओ हुकूमत ते ऐवाननि ते ही आवाज़ पहुचायो जे हयाती ऐं इज्जत ऐं मनसब प्यारो थव दस्तगीर जे नाले खे हथ न हणो हथ मथा कर दो सुभान अल्लाह वाह वाह सही वाह सुभान अल्लाह पुराने दौर में बेनज़ीर वही जॾहिं इराक बेनज़ीर भुट्टे खे इराक में सभिनी जे मज़ारुनि ते वठी विया दस्तगीर जे मज़ार ते न वई उन दौर जी ॻाल्हि अथव हाणे त ज़रदारी बि सम्झी वियो आहे वञी पोतो ख़बर अथनि दर ॿियो कोन्हे को दर आहे त बगदाद वारे जो हथ मथा कर दो दस्तगीर जा पूरी तरह तो बे दस्तगीर वाह वाह सही वाह सुभान असांजे हिकिड़े सुन्नी लेखक 10 लख वठी करे शेर कटे छॾिया चइनि यारनि जे बारे में मां तव्हांखे सुजाग थो कयां इहो इन्हीअ जे करे त सुभाणे नओं नस्ल अचे साईं क़िबला पीर साईं सैयद गुल अहमद शाह तकरीर में शेर पढ़े जोड़े जोड़ जहान जी पाण कई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे साहबन सथ में मज मस्जिद मणियादार चारी चंगा चौधार हुआ एक हबीब सा
वाह 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 सुभान अल्लाह वाह वाह सही वाह पोइ साईं गुल अहमद शाह शेर पढ़ंदो पोइ छोकिरा चवंदा या नौजवान साईं भिटाईअ जो शेर कोन्हे साईं भिटाईअ जो बाबा भिटाईअ जो साईं हाणे अल्लाह वारा दरवेश फ़क़ीर माण्हू वली नहीं बुजुर्गन खानकाई निज़ाम वारा जहिड़े में न पवंदा साईं चवंदो पुट भिटाई जो आहे चुप करे वे वरी असां जहिड़ो को मौलवी आयो त छोरो खणी ईंदो रिसाले में ॾेखार त किथे आहे भिटाई जो अरे कैंची है रिसाला ना मिर्जा कलीच बेग हुयो बि शीयो उन जो रिसालो मूं वटि पियो आहे मां जो शीए बे धनासरी सुर न कटियो उन लिखियो त मीरा शाह मदद कर वाह 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 सुभान अल्लाह मीरा शाह फरमाए तुम मीरा शाह मदद कर अची ओखी वेर साईं लिल्लाह अज यारी में चओ अज चओ ओ मदीने बगदाद तसव्वुर करे चओ लिल्लाह लग लतीफ चए पर पाजी अडे पेर औलाद अली शेर कर कमार मुरीद ते वाह 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 सही वाह औलाद जो वॾो मक़ाम अथव सैयदनि जो हिननि जी इजाज़त न हुजे त असांखे मथे वेहंदे शर्म थो अचे इमाम अहमद रिज़ा ख़ान फाज़िल बरेलवी हिकिड़े दफ़े डोली में खयोंसि मथे खणी साईं मथे थिया फरमायो हेठि डोली हेठि खलीफन चयोसीं जी जी हेठि कयूं न्यारे कंध कड़ी पर्दे मां चई इन्हनि डोली खणंदड़ में सैयद त कोन्हे वाह 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 सैयद त नाहे साईं ॾिसूं जाचूं त हिकिड़ो सैयद साईं आहे हेॾे वठी अचोसि हां पेरनि ते हथ रखी चई साईं मूंखे माफ़ी ॾियो मां कहिड़ो लाइक़ु आहियां जो तव्हां मूंखे कुल्लो ॾिनो रोई चई मां ग़रीब सैयद अल्लाह मूं वटि पैसा न आहिनि मज़दूरी तुंहिंजे करे मूंखे मिलंदी पर फरमायूं जॾहिं तूं कुल्लो ॾिनो मथे खई त मूं ॾिठो त तेरी नस ले पाक में है बचा नूर का सुभान अल्लाह झलकूं ॾिठुम तेरी नस ले पाक में है बचा नूर का तू है ने नूर ते साईं वारनि ॾे हथ खणी चइजा सब घराना नूर का सुभान अल्लाह साईं मूंखे माफ़ कयो साईं चयो साईं न क़िबला तव्हां आलम दीन आहियो पाण फरमायो न न न अॼुकल्ह मूं जहिड़ो को मौलवी हुजे ॿ टे इल्म अचनि मां चयां मूं जहिड़ो को मौलवी कोन्हे मां वरी सैयदनि खे थो लिखियां इमाम अहमद रिज़ा खे उलमा खां पुछो 100 इल्मनि ते उबूर साईं चयो साईं न अंदर मथे डोली में चढ़ी वे मां तोखे कुल्हो ॾियां किथे मुझो मदीने जो साईं मूंसां नाराज़ न थी पवे हथ मथे कर दो सुभान अल्लाह वाह 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 से वाह अरे बे इजाजत इनके घर जिब्रील भी आते नहीं कदर वाले जानते हैं जो शाने अहले बैत वाह 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 से औलाद अली शेर कर का मार मुरीद बाजो बिटाई जे रिसाले के प्या शेर सुनी जा कढ ससी जा कढे त कढ अरे दस्तगीर जे नाले के हथ न हां तबाह थी वेंदे बर्बाद थी वेंदे आम वलीयुन मां इन मुहम्मद बुजुर्ग जी गाल पे कई उन बुजुर्ग पंहिंजी चादर पंहिंजी तस्बीह पंहिंजो पट
को पंजी असा दई करे अरबी जुबान में लफ्ज ची नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। अल्हम्दुलिल्लाह तवा साजी महफिल में उठी भी इस्तकबाल कयो हजरत क़िबला पीर तरीक़त हजरत क़िबला सईद मोहम्मद बच्चल शाह जिलानी बड़ी मेहरबानी। सजादा नशीन दरबार आलिया द्रिब में हर्षा दाड़िया भेज दस्तगीर जो नारो जो दाड़िया भेज दस्तगीर जो नारो घरव थी वे सैयदन ते सैयद पे दीदार कराई न जल्दी भेज दस्तगीर जो नारो हणी वेही रहो वडी मेहरबानी टाइम मुख्तसर वडी मेहरबानी भेज दस्तगीर जो नारो बुधो बसी मुंजी गाल बुधो हेरे वेहो वेरो बुजुर्ग उन साईं दस्तगीर बाचा पी रखे पंजी असा दई करे फरमायो कुल्लु दीकिन यसीहु व यसकुतु अब्दुल कादिर हर जमाने जे अंदर हर कुकुड़ बांगू लींदो वरी चुप थी वींदो तो अब्दुल कादिर जीलानी जी बांग बिन ॾींहनि ताईं न टिनि ॾींहनि ताईं न चइनि ॾींहनि ताईं न जेसीं ताईं क़यामत थींदी तेसीं ताईं तो अब्दुल कादिर जीलानी जा ज़िक्र ऐं ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं। सरदार वलियन जो मिठा पीर जो ही पीरा दिल पर दस्तगीरा पढ़ायो बजाने आखिरी मन का बता सरदार वलियन जो मिठा पीर जो ही पीरा दिल पर दस्तगीर जिया सिज बरई सदर फैज हले तो सदर फैज हले तो या वलिय सितारा पर ही बदरे मुनीरा वाह वाह सही वाह यारी में खुले न तो पर ही बदरे मुनीरा दिल पर दुश्मन कुट पई इए जिए उठ पतन ते कुट जे उठ पतन ते कुट जे वाह सही वाह सुभान अल्लाह। साईं ता बादशाह माण्हू आयो दुश्मन कुट बा दस्तगीर जा उठ पतन ते माण्हू कुछ ख्याल बि करे अगला वड्डा बुजुर्ग हन मौलवी अरे दुश्मन कुट पई इए जिए उठ पतन ते कुट जे उठ पतन ते कुट ओ मुफ्ती हुजे मौलवी या भले वडो पीरा पर दस्तगीरा तो भाई अच्छा मत कर भाई दस्तगीरा वाह सही वाह दस्तगीर बादशाह पीर रमजान महीने में जावा मथा रमजान थो अची अल्लाह असां तव्हांखे रोज़नि जी तौफ़ीक़ ॾे अॻे त चवंदा ॾींहुं गर्मी आहे ॾाढी माशाल्लाह हाणे त भला ॾींहं आहिनि हाँ हथ तकड़ी जो इंशाअल्लाह ताला रोजा रखबा ऐं वरी तरावीह बि पढ़बी इन जे बारे में ॿ हदीसूं ॿुधो त पोइ छॾियां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन साम रमज़ान ईमानन वहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि रमज़ान शरीफ जो रोजो रखे ईमान ऐं सवाब जी उम्मीद रखे जेके बि गुनाह हूंदसि सब खत्म। सरकार जी ॿी हदीस ॿुधो पाण फरमायो मन क़ाम रमज़ान ईमानन वहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि रात जो तरावीह पढ़े असां वारा माण्हू दा शरबतन खे एड़ो छिकीन पेट में शरबत पकोड़ा पो पिया सकन साईं हाणे तरावीह बाबा तरावीह सुन्नत मुअक्कदा अलल किफ़ाया वा इन खे पढ़ण लाज़िम पढ़ियूं पवंदियूं। मदीने जे ताजदार फरमायो रात जो भी ईमान ऐं सवाब जी उम्मीद रखे पढ़े सब गुनाह खुदा बख्शींदुसि। वरी टी हदीस में सरकार चयो रोज़ो मुंहिंजे अलावा रब थो चए मां पाण उन जी जज़ा थींदुसि क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं रोज़ेदार दुनिया में उनियूं बुखूं बर्दाश्त करे ईंदो आहे मां रब पर्दा हटाए
पांजो दीदार कराईंदो मां हिकड़ी हिकड़ी ॿुधो यो पछाड़ी में से कुछ अज हिकड़ो अर्ज कया वही जीलानी सैयद वेठा न दस्तगीर साईं खे हीअं चइजो चवंदो वॾा माण्हू था लॻो मूंखे चवंदो चओ छा चवंदो मेरे वेड़े जल्दी आवी मैं मुठड़ी को न रुलावी मेरे वेड़े जल्दी आवी वाह वाह सही वाह सुभान अल्लाह मेरे वेड़े जल्दी आवी मैं मुठड़ी को न रुलावी मेरे वेड़े जल्दी आवी आमीन आमीन वाह वाह सुभान अल्लाह मैं को लोक नींदा तमयारा मानो चंदा कादरी थिया हो दस्तगीर जा ताके साईं ज़ियारत कराई ॿुधो साईं खे चओ मैं को लोक नींदा तमयारा बह करन गिला ते पचारा मैं हरदम ते को सारा हथकड़ी चो में हरदम ते को हुण आवी सीने नाल लावी मुठड़ी कून रुलावी आदरी फकीरो चो में मुठड़ी साईं वरी चयो त वाह बिन जो निशानियूं ॿुधाईंदे सोणे सैयद इस्माइल शाह जीलानी चयो निशानियूं हदीस में बि आहिनि नबी से पाण ॿुधायूं त निशानियूं अथनि त मथो कूड़ियल हूंदुनि ये निशानियूं वरी शाइर असांजो सिंध जो आजी सफ़र अलाह से उनखे जन्नत में जयूं ॾे नज़म में निशानियूं ॿुधाई सोणे सैयद जी फरमाइश आहे आख़िर में इहो ॿुधायां बसि पोइ हाणे इजाज़त मुछूं पारूं पचल ऐं निरड़ गठल जंहिंजी पिननि ते हुजे कांच सिबियल जंहिंजे मुंहं में नीमक नाहे बकला बि हथ मत कर दो भेद दस्तगीरा या थकल वाली सुभान नारा जो भेद दस्तगीरा वाह सही वाह सुभान अल्लाह सऊदी में हिकिड़ो नेट ते हले थो चई तव्हांजे मौलवी साहब जो अख़लाक आहे ईअं चइबो आहे मां चयो हीअ त असां चयो जंहिंमें लीमक कोन्हे तो में त आहे न चया मूं में आहे मां चयो तो में आहे त पोइ तोखे कोन हीअ त उन्हनि खे आहे जंहिंमें कोन्हे मुछूं पारूं पचल ऐं निरड़ गठल जंहिंजी पिननि ते हुजे कांच सिबियल जंहिंजे मुंहं में नीमक नाहे बकला बि न को यारी खाए न को बारी खाए वञी बूथ पने में वारी वही कबरियूं खाए बकला बि वाह सही वाह हथ मत कर दो भेद दस्तगीरा पाण लिखियो अथनि त काम खाइण पुछियोसि साईं काम खाइण जी सवाब अथव मां जो सहूलियतूं करे चई पंहिंजे लाइ कुकड़ महांगा थियो वञनि बकरो महांगो बसि काम वठी कोई शुरू थी वञूं ए घोट फिटाई जा पिचल थई सचल साईं जा बि सचल न करंद एक नवीदा हल को सुणी नबी के सदीदा हल रब शाल इन्हनि खां बचाए इहो पकला बि साईं सोना सैयद सखी सरदार अली शाह बादशाह मदीने वरी सदुल बिरादर हजरत क़िबला पीर साईं सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी साईं उहे बि मदीने हिक हिननि ते ख़ुसूसी निगाह आहे पंहिंजे बाबे जी जो छिके हर रथो मदीने घुराइनि इंशाअल्लाह ताला असां बि हिननि जे दुआ सां हलंदासीं मदीने ऐं दीदार मुस्तफा करे दिलियूं ठारींदासीं रब मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मक़बूल करे हिकिड़ो दफ़ो दस्तगीर जो नालो ज़ोर सां ओ हथ खणी हणो त तव्हां खां इजाज़त वठ हथ मथे कर दो भेद दस्तगीरा उथे